अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर मातलूमात उमर रुबाब जे 3 भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी जवाबदार अली गोहर चांडियो जी ज़मानत रद्द। मेहड़ में उमर रुबाब चांडियो जी 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मीरपुर मातलो जी अदालत में थी। जवाबदार अली गोहर चांडियो जी ज़मानत रद्द कई वई आहे। मेहड़ में 3 ॼणनि यूनियन काउंसिल चेयरमैन करम अली चांडियो संदसि पुट मुख्तियार ऐं काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी एटीसी कोर्ट मीरपुर माथिलो में थी। सरदार चांडियो बुरहान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पेश थिया। ॿुधणीअ दौरान केस में जवाबदार अली गोहर चांडियो जी ज़मानत ते संदसि वकील अतर अब्बास सोलंकी दलील जॾहिं त फरियादीअ जे वकील बि पंहिंजा दलील मुकम्मल करे वरिता। ज़मानत ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो पियो। फ़ैसिले तहत अली गोहर चांडियो जी ज़मानत रद्द कई वई ऐं ॿुधणी 16 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। ख़बर शामिल कंदासीं। जाती मात शहरनि खे साफ़ पाणी फराहम करण लाइ करोड़े रुपयनि जी लागत सां शहर जे वार्ड नंबर 1 में लॻल आरो प्लांट गुज़िरियल केतिरनि महीननि खां बंदि। शहरनि जो मासूम ॿारनि समेत एहतजाज। पानी नाए छो भला पानी नाए छो भला पानी नाए छो भला एहतजाज कंदड़नि चयो त पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि करोड़े रुपयनि जो आरो प्लांट केतिरनि महीननि खां बंदि हुअण करे साफ़ पाणीअ खां महरूम आहियूं। हिननि वधीक चयो त करोड़े रुपयनि जो प्लांट तबाह थी रहियो आहे। आरो प्लांट बंदि हुअण करे शहरी तोड़े आसपास जा रहवासी गंदो पाणी वापराइण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त आरो प्लांट ॿीहर हलाए साफ़ पाणी फराहम करे शहरनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर माथिलो मां त ट्रैक्टर वाटड़ू मथां चढ़ी वियो। 1 ॼणो चिमाड़जी फौत, 1 ज़ख़्मी। मंगरिया पंप वटि ट्रैक्टर वाटड़ू मथां चढ़ी वियो। 1 ॼणो चिमाड़जी फौत थी वियो। 1 सख़्त ज़ख़्मी थी पियो। फौती ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल पहुचायो वियो, जिते फौतीअ जी सुञाणप गोठकीअ जे ॻोठ साबर मशोरीअ जे रवासिन मीर मोहम्मद मशोरी तौरु कई वई, जॾहिं त ज़ख़्मी संदसि भाउ अब्दुल हक मशोरी तौरु थी। फौतीअ जो लाश वारस खणाए विया, जॾहिं त ज़ख़्मीअ खे ॻणथीअ जोगी हालत में रहमियार खान नियो वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट